दोस्तों मुमताज़ मौलवी जी प्यार कहानी भी कहिड़ी न ॾुखाईंदड़ आहे, केॾी न ईज़ाईंदड़ आहे। मुमताज़ मौलवी जी हैरत में विझंदड़ प्यार कहाणीअ जे मुतलिक़ अॼु जे वीडियो में ॼाणींदासीं। दोस्तों अॼु जी वीडियो में इहो पिणु ॿुधाईंदासीं त मुमताज़ मौलवी नाकाम इश्क ऐं गुरबत खे कीअं सठो। पर उन्हीअ खां पहिरियां आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे पिणु प्रेस कयो। अव्हांजे सब्सक्राइब करण सां अव्हांजो रुपयो बि ज़ाया नथो थिए, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं असांखे मदद पिणु मिले थी। सो जेके बि सिंधी भाइर मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों मुमताज़ मौलवीअ जे प्यार जो सफ़र ॾाढो ॾुखाईंदड़ ऐं अज़ाब ॾींदड़ रहियो आहे। संदसि जवानीअ जा उहे ॾींहं जॾहिं हू गुरबत मां गुज़री रहियो हुयो ऐं गुरबत सां गॾोगॾु प्यार वारे हिकु अजीब अहसास मां पिणु गुज़री रहियो हुयो। मुमताज़ मौलवी जवानीअ में ॾाढा अज़ाब ॾिठा, पोइ उहे खेसि चाहे मुहबत तरफ़ां मिलियल हुजनि या गुरबत तरफ़ां। राग जी दुनिया में अचण खां पहिरियां मुमताज़ मौलवी शाइर हूंदो हुयो ऐं हुन जी शाइरी मुख़्तियार रशीदीअ समेत सिंध जा खोड़ नामियारा फ़नकार ॻाईंदा हुया। दोस्तों मुमताज़ मौलवीअ जी जवानीअ वारे वक़्त में मुमताज़ मौलवीअ सां हिकु हसीना जी मुलाक़ात थिए थी, जेका बाद में समूरी सिंध में निगहत नाज़ जे नाले सां सुञाती वञे थी। निगहत नाज़ जी मुमताज़ मौलवीअ सां मुलाक़ात तॾहिं थिए थी जॾहिं हूअ समूरी सिंध में पंहिंजे शाइरीअ जे करे सुञातो वञे थो ऐं निगहत नाज़ पिणु मुमताज़ मौलवीअ जी शाइरी ॻाइणु शुरू करे थी। दोस्तों उहा मुमताज़ मौलवीअ जी शाइरी हुई जंहिं निगहत नाज़ खे कामयाबियुनि जे बुलंदियुनि ताईं पहुचायो। निगहत नाज़ मुमताज़ मौलवीअ खां केतिरा ई फ़ाइदा वरिता ऐं साणसि कूड़े प्यार जो ढोंग रचायो। दोस्तों मुमताज़ मौलवीअ सां शादीअ जा वाइदा कंदड़ निगहत नाज़ जॾहिं कामयाबु थी त हुन मुमताज़ मौलवीअ सां पंहिंजा सॼा तालुकात टोड़े छॾिया। पर चवंदा आहिनि त हिमत बंदा मदद ख़ुदा। मुमताज़ मौलवी कॾहिं बि हार न मञी ऐं लॻातार महिनत कंदो रहियो। ऐं पोइ दोस्तों मुमताज़ मौलवी शाइरीअ छॾे ॻाइणु शुरू कयो। मुमताज़ मौलवी जॾहिं ॻाइणु शुरू कयो त खेसि पूरी सिंध मां मोट मिली ऐं हू सॼी सिंध जो पसंदीदा ॻाइणो बणिजी वियो। त दोस्तों ही हुई असांजी अॼु जी वीडियो। कीअं लॻी अव्हांखे पंहिंजी राय जो इज़हार कमेंट में ज़रूरु कजो ऐं आख़िर में अव्हांखे वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो असांजे वीडियो खे। असांजे चैनल खे सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बि नुक़सानु न थींदो, बल्कि असांजी महिनत सजाई थी पवंदी ऐं असांखे फ़ाइदो मिलंदो। ऐं हाणे अव्हांखां इन दुआ ते मोकिलाईंदासीं त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, मुरकंदा टहकंदा रहो, शल कोसो वाह न लॻे अव्हांखे।